अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवार वाला मौजू कलाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, मुक़रर हड ताईं साहिब खे वॾी अहमियत आहे। फ़हमो इंसान जी सतारी खे चमकाईंदड़ सुलह ऐं आराम ॾींदड़ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, मुक़रर हड ताईं साहिब खे वॾी अहमियत आहे। फ़हमो इंसान जे सतारे खे इंसान जे सितारे खे चमकाईंदड़ सुलह ऐं आराम ॾींदड़ आहे। गुस्से जे हालत में अगरि अचे त केतिरा ई गज़ब करे छॾे। गुस्से जे हालत में अगरि अचे त केतिरा ई गज़ब करे छॾे। खेसि सहप जे फल जो सवादु नसीब कोन थो थिए। सहप दिलनि खे फ़रहत बख़्शींदड़ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, मुक़रर हद ताईं सहप खे वॾी अहमियत आहे। फ़हम इंसान जे सितारे खे चमकाईंदड़ सुलह आराम ॾींदड़ आहे। सहप न्याज़ निवड़त खे सींगारींदड़ हसद खे उजाईंदड़। सहप न्याज़ निवड़त खे सींगारींदड़ हसद खे उजाईंदड़। सहप दिल जे बार खे घटाईंदड़ तबियत खे थधो कंदड़ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, मुक़रर हद ताईं सहप खे वॾी अहमियत आहे। फ़हम इंसान जे सितारे खे चमकाईंदड़ सुलह ऐं आराम ॾींदड़ आहे। सुख सहज आसाइशूं ज़ियादा ॼण ॾुख ॾाखड़ा आहिनि। सुख सहज आसाइशूं ज़ियादा ॼण ॾुख ॾाखड़ा आहिनि। ॾुखा हिन खे मुंहुं ॾिए थो, उन जा ख़्यालात बुलंद तरीन थियनि था। सहप सवारींदड़ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, मुक़रर हद ताईं सहप खे वॾी अहमियत आहे। फ़हम इंसान जे सितारे खे चमकाईंदड़ सुलह ऐं आराम ॾींदड़ आहे। कावड़ घटाईंदड़ सहप जो मेवो ॾाढो मिठो जेतोणीकि कावड़ घटाईंदड़ सहप जो मेवो ॾाढो मिठो जेतोणीकि ज़ाहिरी तरह सहप कोड़ी कसारी लॻे थी। सहप जे करे ॾुख जहिड़ो मामूली लॻनि था। सहप हिमथ वधाईंदड़ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, मुक़रर हद ताईं सहप खे वॾी अहमियत आहे। फ़हम इंसान जे सितारे खे चमकाईंदड़ सुलह ऐं आराम ॾींदड़ आहे। कावड़ घटाईंदड़ सहप जो मेवो ॾाढो मिठो जेतोणीकि ज़ाहिरी तरह सहप कौड़ी कसारी लॻे थी। सहप जे करे ॾुख जहिड़ो मामूली लॻनि था। सहप हिमथ वधाईंदड़ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, मुक़रर हद ताईं सहप खे वॾी अहमियत आहे। फ़हम इंसान जे सितारे खे चमकाईंदड़ सुलह ऐं आराम ॾींदड़ आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। शैताननि जे शर खां विसवसनि खां पनाह घुरांदो, तूं पनाह ॾे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। शैताननि जे शर खां विसवसनि खां पनाह घुरांदो, तूं पनाह ॾे। आसो में तूं पुॼाए, मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। मुक़रर हद ताईं सहब जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह रहीम रब करीम, आसो में तूं पुॼाईंदो, रहम करम कंदड़ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, मुक़रर हद ताईं सहप खे वॾी अहमियत आहे। फ़हम इंसान जे सितारे खे चमकाईंदड़ सुलह ऐं आराम ॾींदड़ आहे।